नाज़रीन अहम ख़बर से शेयर कंदासीं। सखर में 17 ॾींहं कंदरा में अगवा थियल नौजवान साहिल आरिजा बाज़ियाब थी वियो आहे। वारसनि में ख़ुशी जी लहर। सखर पुलिस कार्रवाई करे मुग़वी नौजवान साहिल के बाज़ियाब कराए वरितो आहे। नाज़रीन अहम ख़बर से शेयर कंदासीं। 17 ॾींहं अॻु कंदरा में अगवा थियल नौजवान साहिल बाज़ियाब थी वियो आहे। मुग़वी में ख़ुशी जी लहर। सखर पुलिस कार्रवाई करे मुग़वी नौजवान साहिल के बाज़ियाब करे वरितो आहे। नाज़रीन अहम ख़बर से शेयर कंदासीं। सखर खां 17 ॾींहं अॻु कंदरा में अगवा थियल नौजवान साहिल बाज़ियाब थी वियो आहे। वारसनि में ख़ुशी जी लहर। सखर पुलिस कार्रवाई करे मुग़वी नौजवान साहिल के बाज़ियाब कराए वरितो आहे। उन हवाले से वधिक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी जो रिपोर्टर अब्दुल गफूर शेख। जी अब्दुल गफूर, कहिड़ा अपडेट आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल 17 ॾींहं पहिरियां जेको आहे सो कंदरा जे इलाइक़े में धाड़ेलनि सां अगवा थी वियल साहिल कुमार के जेको आहे सो सखर पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। एसएसपी सखर संघार मलिक पारां इहो ॼाणायो वियो आहे त बागिरजी ऐं झल्ली कलवाड़ी जे कचे वारे इलाइक़े में जेको आहे सो मुग़वी नौजवान के रखियो वियो हो, जिते जेको आहे सो पुलिस ॻुझे इतलाह ते कार्रवाई करे जेको आहे सो नौजवान के बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो आहे। होॾां नौजवान जा वारिस हिंदू पंचायत जा जेके नौजवान आहिनि सखर, रोड़ी, कंदरा ऐं सालेपट जा, उन्हनि में जेको आहे सो नौजवान जी बाज़ियाबी खां पोइ ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। उन्हनि एसएसपी सखर सिंगार मलिक के जेको आहे सो गुलनि जा हार पाराया आहिनि ऐं उन खां अलावा जेको आहे सो नौजवान खे सखर एसएसपी ऑफिस खां रैलीअ जी सूरत में जेको आहे सो कंदरा पंहिंजे घर तरफ़ वठी विया आहिनि। जी वॾी महिरबानी अब्दुल गफूर, तफ़सील खां आगाह कयो।